मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आउं हुसैन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंध में जेका मौजूदा सिंध जी जेका जाग्राफ़ी शिकिल आहे उहा ॾाढी ख़राबु आहे, उहा बिगड़जी वई आहे ऐं सिंध जी जेका मौजूदा इक़्तिदारी धुर आहे उन में वॾो बिगाड़ पैदा कयो आहे। सिंध में ग्रीन पाकिस्तान जे नाले ते मुख़्तलिफ़ मनसूबा शुरू करे सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा टपड़ समूरा विकिरो थींदा था वञनि, गिरवी थींदा था वञनि ऐं सिंध जो जेको आम माण्हू आहे उहो वॾो सफ़र पियो करे, शदीद गुरबत में पियो करे। सिंध जी इक़्तिदारी धुर जेका आहे उहा टपड़ खपाईंदी, ख़रबहापती थींदी थी वञे ऐं उन सां जेको भाङी भाईवार जेको सिस्टम आहे, हिसो आहे, उहो कामोरनि जो आहे। सिंध जा 100 सैकड़ो कामोरो, उन्हनि मां जेकॾहिं 10 सैकड़ो कामोरो बि इनकार करणु सिखनि हा, इनकार करे छॾनि हा। सिंध में कुझु ऑफिसर अहिड़ा आहिनि जेके इनकार कनि था, उन्हनि जूं पोस्टिंगूं कोन्हनि के, ठीकु आहे, इज़त जी नौकिरी करे रहिया आहिनि, पघार खणी रहिया आहिनि, जेकॾहिं सिस्टम खां ॿाहिरि आहिनि त छा थी पियो, उन्हनि इनकार करणु सिखियो आहे। पर सिंध जे अक्सरियत कामोरनि जी जेका आहे उहा सिस्टम में हाज़िर वेठी आहे पंहिंजे ज़रिए सिंध जा टपड़ खपाइण में। ऐं मूं वटि सिंध जे इलाही कामोरनि जूं हिस्ट्रीज़ विथ डॉक्यूमेंट्स मौजूदु आहिनि। सिंध में हिकिड़ी वॾी अख़बार कोशिश आहे जेका करप्शन जे ख़िलाफ़ु इलाही कमु करे थी पई, करप्शन जूं ख़बरूं छापे रही आहे। उनजो एडिटर असगर खानोटी साहिबु आहे। कोशिश सिंध जी वॾी अख़बार आहे, उन में करप्शन जी निशानदेही रोज़ु थींदी रहे थी, तव्हां पढ़ंदा कयो। सिंध जे कामोरनि जेका सिंध में जेका भींग थी रही आहे उन में उन्हनि जो वॾो किरदारु आहे जेको न हुजणु खपंदो हो। ज़रूरी आहे त निशानदेही कयूं जिन कामोरनि इन सिंध जी भींग करण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, तारीख़ में उन्हनि जी निशानदेही करणु ज़रूरी आहे। उन्हनि ते हिकिड़ी हिस्ट्री जे अंदरि FIR दाख़िल करणु उन्हनि ते ज़रूरी आहे त सुभाणे जेका हीअ तारीख़ जो जेको वर्जन हलंदो, हीअ रिवाइज़ थींदी त ख़बर पए त कंहिं केतिरी करप्शन कई ऐं हिन सिंध सां उन्हनि जी जुठ करण में उन्हनि जो किरदारु केतिरो रहियो। ऐं सिंध जे काफ़ी मुंहिंजी बीट्स आहिनि, मां उन ते कमु कंदो रहंदो त सिंध जे जेका कामोरनि जो जेको किरदारु आहे उहो इंतिहाई मुजरिमाणो आहे, ॾोहारीअ वारो आहे। उन्हनि खे पंहिंजी इस्लाह करणु खपे। हू पंहिंजी इस्लाह करण जे बजाए रोज़ ब रोज़ सिंध जे क़ौमी ॾोहर में बराबरि जा शरीक थींदा था वञनि। आउं कोशिशि करे रहियो आहियां त हीअ जेके नंढड़ा नंढड़ा केस आहिनि जिन में इंतिहाई वॾो बिगाड़ आहे, उन्हनि जी आउं निशानदेही हिते कंदो रहां। हिकिड़ो कामोरो आहे मोहतरम इज़त माब जनाब कमर रज़ा बलोच साहिबु। कमर रज़ा बलोच साहिबु जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में EDO कंबर शहदाद कोट ज़िले में मुक़ररु हुआ, जिथे हिन सरकारी ज़मीनूं प्राइवेट माण्हुनि खे खपाए ॾिनियूं। उन ॾोह में पाण नेब जे जेल में 3 साल जेल कटियऊं ऐं अॼु उन ते ज़मानत ते आहिनि। उनखां पोइ हीअ जेको मौजूदा इक़्तिदारी धुर जो सिस्टम आहे, हीअ करप्ट माण्हुनि खे जेल में हूंदा आहिनि, उन्हनि जूं ज़मानतूं करे वरी वॾनि उहिदनि ते रखंदा आहिनि त छाकाणि त उहे वरी पोइ उन्हनि जी आदत पइजी वेंदी आहे क़ौमी ॾोह करण जी। पोइ उहो जीअं ई उतां पोइ ज़मानत ते आहे कमर रज़ा बलोच साहिबु। कमर रज़ा बलोच साहिबु लैंड यूटिलाइज़ेशन में जे सेक्रेटरी थिया। लैंड यूटिलाइज़ेशन में सेक्रेटरी थियण खां पोइ हुन छा कयो जो 28 मार्च 2024 ते 10 एकड़ 20 गुंठा ज़मीन बिन कासिम तालके मलीर में जॉर्जी देह में सर्वे ऐं गैर सर्वे नंबर 646 जी 10 एकड़ ज़मीन हिकिड़नि माण्हुनि खे खपाई। उन खां इहा साॻी ज़मीन वरी अॻु में ॿियनि माण्हुनि खे खपाई वई, वरी उन खां अॻु में 3 माण्हुनि खे खपाई वई। ईअं सिंध जे टपड़नि खे वारे वारे सां खपाईंदा रहनि था। ऐं हाणे वरी उन ज़मीन खे कैंसिल करण जे लाइ डिप्टी कमिश्नर मलीर सलीम ओडो साहिब खे हुकुम थियो आहे त इहा ज़मीन ख़ाली करायो। सलीम ओडो साहिब बि जेको आहे सो न उन्हनि जे कन ते जूं थी चुरे, ॿ विहाणा मथे केॾे उहे बि सुता पिया आहिनि। कमर रज़ा बलोच साहिबु छा कंदो आहे जो उन हिकिड़ो पंहिंजो ख़लीफ़ो रखियो आहे लाड़काणे जो जूनियर क्लार्क आहे रेवेन्यू खाते में, मुख़्तियार खेड़ो, उहो हुन जूं सयूं कंदो आहे। कमर रज़ा बलोच साहिब जे ऑफिस मां सभु टपड़नि ॿाहिरि निकिरंदा, पर सही उनजे ख़लीफ़े जी हूंदी आहे त जे सुभाणे किथे का फ्रांसिक ऑडिट थिए त आउं त उन में आजो थियां। पर असांखे त ख़बर आहे, मूं वटि सभु विथ डॉक्यूमेंट्स सबूत आहिनि। जेकॾहिं का सिंध जी अदालत आहे ऐं उते हलंदा त आउं कमर रज़ा बलोच साहिब जे लाइ सभु डॉक्यूमेंट्स खणी अचण लाइ तयारु आहियां। कमर रज़ा बलोच साहिबु ईअं सिंध जा टपड़ खपाइण में उनजो वॾो किरदारु रहियो आहे ऐं रेवेन्यू बोर्ड में ईअं तमामु
वॾी लिस्ट आहे जिन सिंध जा टपड़ खपाया जिन जी निशानदेही वारे वारे सां बाई नेम कबीर हुई। इहो ज़रूरी आहे त हिस्ट्री में इन्हनि जे मथां केस दाख़िल थियणु खपे, FIR हिकिड़ी दर्ज हुजे, सुभाणे ईंदड़ नसुल खे इहा ख़बर हुजे त इन्हनि कामोरनि असांजी टपड़नि जी बींग कई। ऐं पोइ कमर रज़ा बलोच साहिबु अॼुकल्ह अंडर इंक्वायरी आहिनि, मुख़्तलिफ़ केसनि में इंक्वायरियूं भोॻे रहिया आहिनि, पर छाकाणि त सिस्टम जा दादला आहिनि उन करे हुनखे कोई हथु नथो विझी सघे। कमर रज़ा बलोच साहिबु कराची में मुख़्तलिफ़ बिल्डरनि खे सिंध जूं ज़मीनूं जेको आहे भुॻड़नि जे मुठ ते खपाए पाण बि अरबापती, सिस्टम बि अरबापती, ख़लीफ़ा बि अरबापती, एॾो सिंध जे ज़मीनुनि सां वेधनि यार को ख़ुदा जो को ख़ौफ़ कयो। ऐं विथ डॉक्यूमेंट्स वारे वारे सां ईअं ई कामोरनि जी निशानदेही कंदो रहंदुसि त जे सिंध जे हिन तारीख़ में इन्हनि कामोरनि जो किरदारु चिटो हुजणु खपे। बाक़ी पीपल्स पार्टी जे ज़रिए इस्टेब्लिशमेंट सभु टपड़ ख़रीद करे पई, गिरवी रखे वठे पई ऐं सिंध हुकूमत इहे सभु शयूं खपाए रही आहे। उन्हनि जो बि ज़िक्र पाण हूअं ई अख़बारूं मीडिया जिथे किथे इहे सभु ॻाल्हि हले पई, पर जेका मूं जेको आजिज़ खे जेको आहे नाचीज़ खे जेका मालूमात हूंदी विथ डॉक्यूमेंट्स तव्हां सां शेयर कंदो रहंदुसि। अॼु इहो कमर रज़ा बलोच साहिबु जेको रेवेन्यू डिपार्टमेंट में रही करे जिन सिंध जा टपड़ बि खपाया ऐं गैर क़ानूनी तौर ते ज़मीनुनि जो विकिरो कयो, ज़रूरी हो त हुनजी निशानदेही थिए। तव्हां सां वरी पाण नेक्स्ट प्रोग्राम में गॾु आहियूं, जुड़ियल रहिजो, महिरबानी।